असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो। शाह साईं जो सुर सामुंडी सिक जी सकरात अखियुनि जी उञ ऐं दिलि अंदरि दुखंदड़ दर्द जी दुहीअ जो दास्तान आहे। सुर सामुंडीअ में शाह साईं वणजारनि जे वञुनि जी, संदन वरनि जे विछोड़े जी वावेला, जुदाईअ में जीअ जे झुरण ऐं अकेलायुनि जी उमास रातियुनि जो ज़िक्र दिलि जी धरती धोॾे छॾींदड़ अंदाज़ में कयो आहे। सफ़र सां समुंड झागे वियल वणजारनि जूं वञियूं संदन इंतज़ार में अधु थी पवंदियूं हुयूं। संदन ओजागन हणियूं अखियूं ओसीड़े जो हुञाइण बणिजी वाटनि ते विछाइजी वेंदियूं हुयूं। शायदि ई को अहिड़ो शाइर हुजे जे औरत जे उधमनि ऐं जज़्बनि जी कैफ़ियत जी तर्जुमानी इन अंदाज़ सां कई हुजे। सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआ रहनि न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वयो वणजारो ओहिरे। सेई जोभन ॾींहं अला जॾहिं सफ़र हलिया, आयल करियां कीअं, ओ मूंखे चाढ़े चीअं ऐं वियो वणजारो ओहरे। वणजारियुनि जा वर वण जा वापार सांगे समुंड जो सीनो चीरे सफ़र ते निकिरी पवंदा हुया ऐं सालनि जा साल वरण जी वाई न वारींदा हुया। तॾहिं संदन दगनि में दीदूं विछाए वेठल वञनि जो अंदरि उधमो खाई चवंदो हो, जेकर अचे हाण त कयां रूह रुचंदियूं, आयल ढोले साण हुंद गर लॻी ॻाल्हियूं करियां। वणजारा छा ॻाल्हि आहे, तुंहिंजी वञी छो व्याकल आहे? साईं नई नई शादी थी आहे, अलोड़ न ॾिए वर विधाई वंझ खे, चए थी रह अॼो की रातड़ी लालण मूं लाइ, वञ म फोड़ाए सफ़र एॾे सुपरी। सही त चवई थी, हुनजो हाणे भला तोखां सवा आहे बि केरु? वणजारे कंधा मूं वर वेठे घारियो, लॻी उतरवा ढोलियो हलण जी करे। हा मजबूरी आहे, रोज़ी वास्ते खूह खणणो पवंदो। सड़ सवा करे छॾिया अथमि, हाणे मुंहिंजो हिते रहणु जोखम थींदो। ॿेड़ी जे बुणनि नींहं न कजे तंसी, उभियो दम भरिसन जे सिड़ंदे सीर थिया। वणजारी तूं त अजायो थी मन मांदो करी, सफ़र त तुंहिंजे सॼण जो मुक़दर आहे। जॾहिं खेसि समुंड सॾींदो आहे त वणजारे खे उहो सॾु वरनाइणो ई पवंदो आहे। पर मुंहिंजी सिक त समुंड खां बि ऊनी आहे। मुंहिंजी उन जे आॾो समुंड बि कुझु सिपो साबित थींदो। तुंहिंजो पंहिंजे वर जे वञण ते वाझ विझी ॿाकारी पई, पर जॾहिं वणजारो विलायतुनि सां वापार करे सोन ऐं हीरनि जा ॿेड़ा भरे तुंहिंजे आॾो आणे रखंदो आहे, तॾहिं उहो ॾींहुं तो लाइ ईद समा न हूंदो आहे। उहो सोन ई घुरियो जेको कन छने, सॼण जी सिक सोन मां किथे थी लहे। मुहबत मर्द जी ज़िंदगीअ जो फ़क़ति हिकु पासो आहे, जॾहिं त मुहबत औरत जो वजूदु आहे। सिंध जे वणजारे जी वञी जॾहिं ॾिसंदी हुई त संदसि वणजारो विलायत वञण जे लाइ सां बाहि पियो करे ऐं संदसि सॾ
वणझारे जे समुंड ॾांहुं वधंदड़ विखुनि में वंग नथा विझी सघनि, तॾहिं हूअ बेहाल थी पंहिंजी ससु सां सूर ओढ़ण लॻंदी हुई। वणझारे जी माउ वणझारो न पले, आयो 12हें माह पिण तो सफ़र संभे। ओ ला ला